जी हैदराबाद में गुज़िरियल ॾींहं खां मुसलसिल बरसाति जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। बरसाति सबबि जिते हैदराबाद जा केतिरा ई इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, उते कासमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसाती पाणी जेको आहे उहो अञा ताईं बीठल आहे। 48 कलाक गुज़री चुका आहिनि, पर इंतिज़ामिया पाणी रिकॉर्ड करण जे हवाले सां के बि उपाउ न आहिनि वरिता। मां हींअर गुलिस्तान सजाद जे मेन रोड ते पहुचुको आहियां ऐं हिते बरसाती पाणी जेको आहे उहो तव्हां ॾिसंदव हूंदो त तलाउ जीअं इहो पाणी बीठल आहे। गोॾे जहिड़ो पाणी आहे जेको हिते बीठल आहे, जेको पाणी घरनि ऐं दुकाननि में अंदरि दाख़िल थी चुको आहे, जंहिं करे हिकु तरफ़ कारोबार मुतासिर थी चुको आहे त ॿिए तरफ़ जेके ग़रीब ऐं मिस्कीन माण्हू आहिनि उहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कासमाबाद म्यूनिसिपल कमेटी इंतिज़ामिया हुजे, वासा इंतिज़ामिया हुजे या ज़िले इंतिज़ामिया, हैदराबाद में पाणी जे नेकाल जे हवाले सां इंतिज़ामिया के बि क़दम न आहिनि खयां। ख़ासि तौर ते कासमाबाद वारनि इलाइक़नि में बरसाती पाणी सबबि सूरत तमामु घणी ख़राब थी वई आहे ऐं माण्हुनि जा जेके घर आहिनि उन्हनि घरनि जे अंदरि पाणी बीठल आहे, दुकाननि जे अंदरि पाणी बीठल आहे। ही कुझु दुकान आहिनि, मां तव्हांखे ॾेखारियां त हिन दुकान मुकमिल तौर ते पाणीअ जे हेठि आयल आहिनि ऐं माण्हुनि जा जेके घर आहिनि मेन रोड आहिनि, मेन रोडनि ते त पाणी बीठल ई बीठल आहे, पर घिटियुनि में अंदरि घरनि में अंदरि पाणी पीअण जे करे जेके ग़रीब ऐं मिस्कीन माण्हू आहिनि उहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ज़िले इंतिज़ामिया या चूंडियल नुमाइंदा कासमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्त ताईं न आहिनि पहुता, जंहिं करे सूरत जेका आहे उहा तमामु घणी ख़राब थी पई आहे ऐं बरसाती पाणी जेको आहे उहो तलाउ जीअं बीठल आहे। 48 कलाकनि खां जेका बरसाति हले थी हैदराबाद में, इन बरसाति दौरान को बि चूंडियल नुमाइंदो कासमाबाद जे दौर ते न पहुतो आहे। नई वरी ज़िले इंतिज़ामिया खां कंहिं इंट्रस्ट वठी पाणी निकाल करण लाइ के क़दम खयां आहिनि। हैदराबाद सिंध जो 2 नंबर वॾे शहर आहे ऐं इन वॾे शहर जे हिसाब सां कासमाबाद जेको आहे उन वॾो तालुको आहे, पर कासमाबाद तहलके में पाणी निकाल करण जे हवाले सां इंतिज़ामिया के बि क़दम न आहिनि खयां। सिटी में त पाणी निकाल करण जे हवाले सां इंतिज़ामिया थोरी घणी एक्टिव आहे। लतीफ़ाबाद में पाक फौज जा जवान जेके आहिनि उहे पाणी कढी रहिया